प्यारे गुरुसाल संगत, एक कृष्णम सर्वदेवा। भगवान श्री कृष्ण जी स्तुति करे सत्संग की शुरुआत था कयूं ता सभिनी जो स्वागत आहे। इन कोरोना काल में श्रीमद् भगवत गीता ते पाण सत्संग ॿुधी रहिया आहियूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। 18 अध्याय हली रहियो आहे, लगभग समाप्ति आखिरी जा कुछ श्लोक ही रहिया आहिनि। श्री कृष्ण भगवान अर्जुन के चयो, अर्जुन असां ॿिन्हिनि जो जेको संवाद आहे यो कल्याणकारी आहे, ॾाढो अद्भुत संवाद थी वियो आहे। सुठियूं ॻाल्हियूं मुंहिंजे हृदय मां निकिरी आयूं आहिनि। अञा ताईं हिन जो नामकरण कोन थियो हो, भगवत गीता। अञा त संवाद नालो पियो आहे मूंखे। कृष्ण भगवान चए थो, जेको असांजे हिन संवाद खे पढ़ंदो, पाठ कंदो, उहो मूंखे ॾाढो प्रिय हूंदो, प्यारो हूंदो। मां ॿिए के दिव्य यज्ञ सां बि एॾो प्रसन्न न थींदुमि जेतिरो हिन सां प्रसन्न थींदुमि, केवल हिन जे पाठ करण सां। छो त मुंहिंजे हृदय जूं ॻाल्हियूं आहिनि। कोई पाठ कंदो त मुंहिंजे हृदय जी ॻाल्हि ॼण कोई ॿियो चवंदो त उहो बि थी वियो न पूजनीय। जेका ॻाल्हि मुंहिंजे हृदय जी उहो ई कोई ॿियो बार बार दोहराए। जीअं श्री गुरु ग्रंथ साहिब में भगतन पंहिंजे हृदय जा भाव रखिया, पोइ असां बार बार पाठ कंदा आहियूं। गुरुद्वारनि में सरदार रोज गुरबाणी जो पाठ, नितनेम त अञा बि उते हली रहिया आहिनि। कोई अचे चाहे न अचे, ऐं उते त बंदि ई करे छॾियो अथनि, कंहिंखे अचण जी एंट्री न आहे। पोइ कंहिंजे लाइ पिया था कनि पाठ? रोज गुरबाणी जो नेम उहो ई, छो त उहे हृदय मां निकितल भाव आहिनि। उहे जेतिरा दफ़ा ॻाइबा, जेतिरा दफ़ा पढ़बा, ओतिरो ई दफ़ो आनंद ॾींदा। हृदय जे भाव जी वॾी शक्ति थींदी आहे। अहिड़ी तरह भगवान जे ई भाव आहिनि गीता में जेके आहिनि। भगवत गीता में भगवान वरदान ॾेई छॾियो कि जेको पाठ कंदो, जेको पढ़ंदो, मां हुनजे द्वारा पूजित थी वियुमि, मुंहिंजी पूजा थी वई। ॿियो भली उहो कुझु न बि करे, या वॾी पूजा आहे मुंहिंजी। में मती पाण थो चए। हाणे 71 नंबर श्लोक में अचे थो कि अगर कोई पाठ न पढ़ी सघे, न करे सघे, केवल ॿुधे, पढ़े कोई ॿियो, केवल श्रवण करे, त उहो बि सुठनि लोकनि में पहुची वेंदो। सुठा लोक उनखे मिलंदा। श्रवण जी वॾी महिमा आहे। श्रवण केवल माण्हू ॿुधे। प्रथम भगति संतन कर संगा, संतन जे संग में रही सत्संग करे, श्रवण करे, इहा बि भक्ति मञी वई आहे। ऐं श्रवण भक्ति मञी वई आहे। केवल श्रवण, ॿुधण। पर ॿुधण उनखे मञियो वियो आहे जेको मनन बि कयो वञे ऐं उन ते हलण जी कोशिश बि कई वञे। जंहिं ते मनन ऐं हलण जी कोशिश। मनन, निधिध्यासन, इहे अखर ईंदा आहिनि। ऐं श्रवण, मनन ऐं निधिध्यासन। पहिरीं ॿुधिजे, पोइ निधिध्यासन, पोइ मनन। माना उनखे जीअं
रोटी ठाहिबी आहे त भुञबो आहे, ती अखरनि खे मनन कयो वञे, जेको ॿुधोसीं उन्हनि ते वीचार कयो वञे, अभ्यास बार बार, ऐं पोइ निधिध्यासन माना शुरू करणु खपे, साधन उन ते हलणु। त श्रवण जी महिमा कृष्ण भगवान हिन में बि चए थो कि जेको भगवत गीता ॿुधंदो उनजो बि महत्व आहे। जीअं तव्हां ॿुधी अथव सभिनी के घर वेठे ॿुधंदा आहिनि भगवत गीता ते सत्संग, उनजी वॾी महिमा आहे। केवल ॿुधण सां शृणुयात अपि, उहो उत्तम लोकनि में वेंदो, उन्हनि लोकनि में जिते पुण्य कर्म करण वारा पहुचंदा आहिनि, उन्हनि लोकनि में उनजी गति थींदी। श्रवण त माना ॿुधण जी महिमा आहे, ऐं ॿुधण वारा दुर्लभ बि आहिनि, ॿुधण वारा दुर्लभ थींदा आहिनि। भीड़ भली केॾी बि नज़र अचे तव्हांखे, कोरोना खां पहिरीं हज़ार लखे माण्हू ॿुधण वेंदा हुआ सत्संग, पर ॿुधण उनखे मञियो वेंदो आहे जेको असां मञियोसीं बि, ॿुधोसीं ऐं मञियोसीं बि, हंडायोसीं, उनखे ई ॿुधणु चइबो आहे। बाक़ी अधिकतर त ॾिसण ई वेंदा हुआ माण्हू, हाणे ख़बर पइजी वई न घणा ॿुधण वेंदा हुआ, घणा ॾिसण वेंदा हुआ। ॿुधण वारा त कीअं बि ॿुधी वठंदा, ॾिसण वारनि खे जॾहिं व्हाट्सएप ते सत्संग मिलेंदो त उहे चवंदा मज़ा नहीं आया। असां सां ईअं न थींदो आहे। ॿियनि ग्रुपनि में पुछो मान हिकिड़े खां, चई व्हाट्सएप ते हलंदो आहे असांजो सत्संग, त पोइ चयोमांसि सुठो आहे, आनंद अचेव थो, मज़ा नहीं आ रहा है। छो त न असां था पंहिंजो पाण खे ॾेखारे सघूं, न ॿिए खे था ॾिसी सघूं। हाणे कयूं छा, पोइ चई असां शामिल ई कोन थींदा आहियूं जूम ऐप में। त ॿुधण वारा बि दुर्लभ आहिनि जेके मन लॻाए करे ॿुधनि। रामचरितमानस में भगवान राम ऐं लक्ष्मण खे कुछ ज्ञान ॾिनो आहे, राम गीता, उन में चयो अथईं लक्ष्मण मन मति ऐं चित लॻाए करे ॿुध। माना मन सां बि मन लॻाए ॿुधणु खपे, चित लॻाए बि ॿुधणु खपे, मति बि लॻाइणु खपे। छो त अगरि असां दिमाग़ जो इस्तेमालु न कंदासीं केवल मन सां ई, त शायदि असां भिटकी बि सघूं था। ऐं केवल ॿुधी लॻाईंदासीं त बि रहिजी वेंदासीं अहंकार में। मन बि लॻाइणो आहे, मति बि लॻाइणी आहे, ऐं चित बि लॻाइणो आहे, माना पको करणो आहे, पर अहंकार सां कोन्हे ॿुधणो। अहंकार खे साइड में रखी करे ॿुधणु खपे। त श्रवण जी महिमा आहे ॾाढी वॾी। मन लॻाए ॿुधिजे, बुद्धि लॻाए करे ॿुधिजे। ओशो त श्रवण जी एॾी वॾी ॻाल्हि चई आहे कि जेको श्रवण कजे न, जेको सुठो श्रोता हूंदो आहे न, उहो हिकु अखर ईअं ॿुधंदो आहे ॼण जीवन ऐं मृत्यु जी ॻाल्हि हुजे, ॼण जीवन मरण दावत लॻल हुजे। हिकु अखर खे एॾो महत्व ॾींदो आहे, न कुझु बि न छॾाइजे मूंखां। उहो आहे सचो श्रोता। श्रवण ऐं श्रवण त उहो ई करे सघंदो जेको घटि ॻाल्हाईंदो हूंदो, जंहिंखे ॿुधण जो शौक़ु हूंदो, ॿुधण जो चाह हूंदो। ॻाल्हाइण वारो किथां ॿुधंदो? ॿ माण्हू फोन ते बि ॻाल्हाईंदा आहिनि त पंहिंजी पंहिंजी ॿुधाइणी त चाहींदा आहिनि, केरु ॿुधणु चाहींदो आहे? ऐं वरी ॿुधाइण उहा ॻाल्हि चाहींदा आहिनि जेका फालतू आहे। इन खां सुठो ॿुधई वठनि ॿई त कुझु सार निकिरे। ऐं इहो त सार निकिरी वेंदो कि साम्हूं वारे वटि ॿुधाइण लाइ कुझु आहे बि या कोन्हे। अधिकतर माण्हूअ खे ॿुधाइण लाइ कुझु ख़ासि कोन हूंदो आहे, पंहिंजे ॻाल्हियुनि जे अलावा, है न, घर जूं ॻाल्हियूं, हितां जूं ॻाल्हियूं, पर्सनल। ऐं पोइ आख़िरी में चल बहुत देर हो रही है, मेरे को काम है। कम कुछ कोन हूंदो आहे। त न ॿुधण वारे खे विवेक आहे, न ॿुधाइण वारे खे।
पर जेको श्रोता आहे उनखे भगवत गीता में जेॾी महिल रस अचे उन जी लाइ हिते ॻाल्हि पई थी हले कि उहो पुण्य लोकनि में पहुची वेंदो आहे। जेको श्रवण बसि ॿुधंदो आहे सत्संग। गुरु नानक बि श्रवण जी महिमा ॿुधाई आहे। नानक भगता सदा विगास, नानक भगता सदा विगास। सुनिए दुख पाप का नाश, सुनिए दुख पाप का नाश। नानक भगता सदा विगास, नानक भगता सदा विगास। सुनिए सिद्ध पीर सुरनाथ, सुनिए सिद्ध पीर सुरनाथ। सुनिए धरत धवल आकाश, सुनिए धरत धवल आकाश। नानक भगता सदा विगास, नानक भगता सदा विगास। सुनिए दुख पाप का नाश, सुनिए दीप लोभ पाताल, सुनिए ओह न सके काल, सुनिए ओह न सके काल। नानक भगता सदा विगास, नानक भगता सदा विगास। सुनिए दुख पाप का नाश, नानक भगता सदा विगास। गुरु नानक देव साहिब जन इन ते 4-5 पौड़ियूं चई छॾियूं। 4 पौड़ियूं सुनिए 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 ते ॿुधण जी महिमा, केवल ॿुधण जी, श्रवण करण जी। श्रवण करण हर कंहिंखे न ईंदो आहे, छो त हर कंहिंखे धैर्य बि त कोन्हे ॿुधण जो, धीरज। भाई साम्हूं वारो अगरि ग़लति थो चए ठीकु आहे, तूं हाली त चुप कर, पोइ छॾे ॾे या मञ या न मञ पोइ जी ॻाल्हि आहे। रोज़ टीवीअ ते शाम जो समाचारनि में डिबेट हलंदी आहे, डिबेट बहस। हिकु ॻाल्हाईंदो आहे ॿियो ॿुधण लाइ तयार ई न, पोइ कुझु सम्झ में कोन ईंदो आहे ही छा पिया था कनि, पोइ संवाद न थींदो आहे। अगरि साम्हूं वारो फालतू पियो थो ॻाल्हाए, मिथ्या पियो थो ॻाल्हाए, त असांखे इहो पतो बि तॾहिं पवंदो जॾहिं चुप करे ॿुधंदासीं। ॿुधाइण सां कीअं ख़बर पवंदी? ऐं इहो बि पतो पइजी वेंदो कि टाइम वेस्ट करण वारो माण्हू आहे या सच में कुझु हिन मां हासिल थींदो। उन लाइ शुरूअ में ॿुधणो पवंदो ज़रूरी आहे, पूर्वाग्रह छॾे करे। पोइ त धीरे धीरे असां किनारो करे था सघूं न।
अगर केवल पानी आहे उन वटि, ॿियो कुझु कोन्हे, विलोड़ण लाइ सिर्फ़ु पाणी अथसि, त ॿुधण चुप रहण ॾाढी वॾी कला आहे, प्रतिभा आहे। हुन खां वॾी प्रतिभा आहे बक बक करण खां, पंहिंजी पंहिंजी ॿुधाइण खां। त ही सुठो आहे श्रवण। ऐं ख़ासि कर अध्यात्म मार्ग में त श्रवण जी महिमा आहे। शुरूआत श्रवण खां ई थींदी आहे। श्रवण करण सां अज्ञान नाश थींदो आहे। नानक भगता सदा विगास, सुनिए दुख पाप का नाश। दुखन जो भी नाश, पापन जो भी नाश श्रवण करण सां, केवल ॿुधण सां। त ॾाढी महत्वपूर्ण ॻाल्हि आहे श्रवण, भाव सां, श्रद्धा सां। श्री कृष्ण भगवान चए थो श्रद्धावान, शर्त लॻाई अथई। ॿुधण कीअं? ॿ ॻाल्हियूं ॿुधायूं अथई, ॿ शर्तूं लॻायूं अथई कि भगवत गीता ते तव्हां सत्संग अगरि ॿुधो त हिकु त श्रद्धा ज़रूर रखिजो। श्रद्धा जो अर्थ आहे विश्वास। ऐं ॿी अगरि जोड़णियूं हुजनि असांखे ॻाल्हियूं, त मां मुरारी बापूअ खे यादि कयां। मुरारी बापूअ चयो आहे कॾहिं बि कथा ॿुधो, सत्संग ॿुधो त सादर ॿुधजो। हुन रामचरित मानस जे आधार ते चयो हो, सादर सुनो गिरिराज कुमारी। आदर ॾेई करे, अहंकार हटाए करे उनखे आदर ॾेई, जेको असांखे ॿुधाए थो उनखे बि ऐं शास्त्र खे बि, ऐं शास्त्र मां जेको वक्ता आहे उनखे बि, कृष्ण भगवान खे बि सादर कथा ॿुधणु खपे। इन जे अलावा सचेत थी करे कथा ॿुधणु खपे, सुजाग थी करे, जागरूक थी करे, सचेत थी। ऐं ॿियो सम्झ सां ॿुधणु खपे, समझी करे, समझदारीअ सां। ॿियो स्नेह सां ॿुधणु खपे, प्रेम सां, माना प्रीति पूर्वक प्रेम सां ॿुधणु खपे। ऐं ॿियो बस ये स्नेह, सादर, समझी करे, इन्हनि सां श्रवण करणु खपे। त छा थींदो, समय कीअं निकिरी वेंदो ख़बर ई न पवंदी। न त छा थींदो आहे, अगरि स्नेह बि कान्हे, सादर बि नथो ॿुधे, सम्झ सां नथो ॿुधे, त हुनखे ईअं लॻंदो काफ़ी आहे, कलाक ॾाढो आहे, सत्संग काफ़ी आहे। ऐं जेको सादर ॿुधंदो, स्नेह सां ॿुधंदो, उहो चवंदो अरे थी वियो छा कलाक, कीअं समय गुज़री वियो। इहो फ़र्क़ु आहे, समय जो पतो न पवंदो। त जोड़णो हुजे त इहो जोड़े सघूं था, समय कढी अच, समय सां, समय कढी कथा ॿुधणु खपे, तोखे समय जो पतो ई न पवंदो। हींअर उहो ई बि माण्हू चए थो न, बोर पिया था थियूं, समय कटिजे नथो, त उहो सत्संग ॿुधे। सत्संग यूट्यूब हिते न, हुनमें मोबाइल में या किथे बि टीवीअ में ॿुधे, उनजो समय सुठो कटिजंदो ऐं सजायो बि थींदो, सार्थक थींदो ऐं दिशा बि मिलंदी। ऐं भगवत गीता अगरि ॿुधे, भगवत गीता ते सत्संग ॿुधे, त उनखे पुण्य लोकनि जी प्राप्ति बि थींदी। त पहिरीं शर्त इहा लॻाई श्री कृष्ण भगवान कि श्रद्धा सां ॿुधे। ऐं ॿियो अनसूय थी करे ॿुधे। अनसूय माना दोष दृष्टि हटाए करे सत्संग ॿुधे। भगवत गीता ते सत्संग मतलब का कमी न कढे। समझदारी जी ॻाल्हि ॿी आहे, हुनखे का ॻाल्हि सम्झ में न अचे त इहो ई सोचे कि मूं में कमी हूंदी, ना कि कृष्ण में।
जीअं ॾाढा दफ़ा कृष्ण जे मां अखर यूज़ कयो आहे। सूर्य में तेज मां आहियां, मुंहिंजी शरण में अच, मां तोखे मुक्त कंदुमि। त कोई माण्हू सोचे सघे थो भई ही छा, इहा कहिड़ी भाषा आहे। उते थी वियो कमी कढणु, ग़लती कढणु, दोष कढणु कृष्ण में। उहो कृष्ण चए थो दोष कढियई त हीअ सुविधा न मिलंदई, श्रवण जो लाभ न मिलंदई। इन इहो नथो करे कि मुंहिंजी वाणी में दोष कढियई त फ़ाइदो न थींदई, न। तो वाणी में दोष कढियई त तूं सम्झी न सघंदे कि मूं चयो छा। पूर्वाग्रह हटाए करे श्रवण कर। जिते तोखे सम्झ में न अचई त इहो सम्झ मूं में ई कमी आहे। जिते असांखे भगवत गीता सम्झ में न अचे त सम्झो असां में कमी, असांखे अञा उहा ओतिरी न बुद्धि आहे, न असांजो ओतिरो चिंतन आहे, न को अनुभव आहे। अञा थोरो संसार में फाथल ई आहियूं। वरी कुझु समय खां पोइ शायदि सम्झ में अची वेंदी ॻाल्हि जेका पहिरीं सम्झ में न आई हुई। ईअं थींदो आहे त कमी कढी करे न ॿुधिजे, कमी कढी दोष ॾिसी, इन दोष ॾिसण इनखे चइबो आहे भई इन सां रहित थियणु अनुसूया। ऐं दोष त ॾिसो, वक्ता में दोष थी सघे थो, पर कृष्ण में कोई दोष कान्हे। वक्ता में भी दोष मञिया विया आहिनि कि सत्संग करण वारे में दोष अची सघनि था। कहिड़ा कहिड़ा? पहिरियों ॿुधंदा वञो, भ्रम। जेको सत्संग करे थो, जेको ॿियनि खे ॿुधाए थो, ॾाढा दफ़ा ईअं थी सघे थो, थींदो बि हूंदो, थींदो ई आहे कि वक्ता पाण बि कॉन्फिडेंट न हुजे कि मां चवां त थो ॿियनि खे, पर मां ख़ुदि कंफ्यूज़ आहियां कि इएं कीअं थो थी सघे, ऐं हूंदो त असांजो अनुभव कान्हे अञा। इनखे चइबो आहे भ्रम। इहो दोष वक्ता में थी सघे थो, पर कृष्ण में न। असां में थी सघे थो, पर ये असांजी वाणी थोड़ी आहे, ये कृष्ण जी वाणी आहे। इहो दोष वक्ता में थी सघे थो कि वो पूरी तरह निसंदेह न हुजे। किथे न किथे वो भी संदेह करे सघे थो कि ही कीअं। छो त मनुष्य आहे न, वक्ता भी त इंसान आहे। इहो हिकु दोष थी सघे थो। ॿियो दोष थी सघे थो प्रमाद। प्रमाद जो अर्थ आहे आलस्य, उपेक्षा, उदासीनता। इहो छो थींदो आहे? इहो तॾहिं थींदो आहे जॾहिं वक्ता जे अॻियां इहा परिस्थिति हुजे जेका हींअर आहे कि माण्हू त उहे अचनि कोन था, थोड़ा माण्हू त आहिनि, त छा हिननि खे ॿुधाया, पर हल हिकु ज़िमेदारी आहे, उहे वेठा आहियूं फालतू, त हल पाण कयूं। इहो वक्ता जो दोष आहे। तत्परता जी कमी, उत्साह जी कमी, इन जो नालो आहे प्रमाद, आलस। कि वक्तव्य त ॾे पियो थो, पर ॾिसे पियो तो माण्हू त घटि आया आहिनि, वधीक माण्हू ई कोन्हनि, त उत्साह बि घटि। इहो दोष आहे। पर इहो दोष भगवान में कान्हे। शिव त अकेलो पार्वती खे कथा ॿुधाईंदो हो, उनखे इहो दोष न आहे कि घणा माण्हू वेठा आहिनि या घणा न आहिनि। पर असां जहिड़नि में थी सघे थो, वक्ता में, मनुष्यनि में उत्साह जी कमी, कि माण्हू घटि आहिनि। इहा त हिकु मिसाल ॾिनी, माण्हू घटि आहिनि, या भई माण्हू हल वेठा बि आहिनि त इहो सोचण कि उहे केरु थो हले अॼुकल्ह हिन ते। वक्ता ईअं सोचे कि केरु थो हले हिन ते, छॾी न, तूं त चओ। या इहो सोचण कि केरु थो ॿुधे, केरु थो मूंखे सम्झे, केरु ईंदो आहे सम्झण। इहो केॾो वॾो दोष आहे। इहो ॿुधणु ज़रूरी आहे। तव्हांखे बि ख़बर हुजे ऐं मूंखे बि ख़बर हुजे कि वक्ता में ही दोष थी सघनि था।
न हुजणु खपनि। कोई न अचे, मां मोरारी बापू खे ॾिठो आहे, केॾी तत्परता, केॾो उत्साह, प्रेम, इंतजार कि समय थिए मां पहिरीं पहुची वञा कथा करण जे लाइ, माण्हू जे लाइ न, कुछ चवण जी इच्छा पई थी थिए, ॻाइण जी इच्छा थी थिए। प्रमाद हिन खे बि चइबो आहे कि 6 बजे जो टाइम आहे त कहिड़ी जल्दी आहे, आराम सां शुरू कंदासीं न, 6:15 थी विया त छा आहे, 6:30 जो टाइम आहे त 6:45 थी विया त छा आहे। इहो प्रमाद आहे। ऐं हुनजो अध्ययन न करणु, भई कहिड़ो श्लोक ईंदो, कंहिं ते सत्संग करणो आहे, उनजी गहराईअ सां अध्ययन न करणु ऐं चवणु अरे यार पढ़ंदा वेंदासीं उते, उहो अर्थ जेको ईंदो उहो कंदा वेंदासीं। दो गधा अची वियो त 2 गधा जोड़े वठंदासीं हुन में, ॿियो छा करणो आहे। इहा वक्ता जो प्रमाद, हिनखे प्रमाद चइबो आहे कि फ़ाइदो नथो नज़र अचे सांसारिक, ऐं पंहिंजी रुचि आहे बि कोन, ॿिए जे लाइ कयो आहे, त न टाइम जी पाबंदी न माण्हू। ॿियो हिकु हिन में अथव कि माण्हू सम्झे थो या नथो सम्झे, इन खां लापरवाह, इहो दोष आहे कि माण्हू सम्झे न सम्झे वञी पाण ॼाणे, इनखे चइबो आहे लापरवाह वक्ता। मां त ॿुधायो मान न अचे उको ई न अचे, ये मूल वक्ता बि ॾिठा आहिनि असां, उको ई न अचे, छो त उन्हनि खे अभिमान पंहिंजी गद्दीअ जो हूंदो आहे, जेको उन्हनि खां पहिरीं वारो गुरु छॾे वियो आहे, ॼमाए करे ॾेई वियो आहे हिनखे उहो अभिमान हूंदो आहे कि माण्हू त ईंदा न, असां अहिड़ो उन्हनि खे जाल फैलाए रखियो आहे, उहो त ईंदा, भली मूर्ता सां ईंदा या इच्छा रखी ईंदा, त मां उन भरोसे थोरी वेठो आहियां त मां कुछ बि चवां, कुछ बि ॻाल्हायां, न सम्झनि त न सम्झनि, पोइ मूर्ख उहे साबित थिया, मां ॾिठो आहे। तॾहिं त माण्हू ॿियनि पंथनि में हली विया। पोइ त इहो दोष आहे वक्ता जो। वक्ता खे घुर्जे कि उनजी भाषा में सम्झाइण जी कोशिश करे, वक्ता जी भाषा, श्रोता जी भाषा में, कि उहो कीअं सम्झंदो, कहिड़े तरीक़े सां सम्झंदो। कोशिश हुनजी इहा हुजे, ना कि पंहिंजी विद्वता ॾेखारण जी। विद्वता ॾेखारण वारो त अलाए छा छा चई करे, थोरी बॉडी लैंग्वेज उहा रखे ऐं चवंदसि आई सम्झ में, अञा टाइम लॻंदई तोखे सम्झण में, बसि ईअं चई करे हली वेंदो। अरे वक्ता सुठो उहो आहे जेको चाहे थो कि पहिरीं मूंखे सम्झ में अचे ऐं पोइ हुनखे कीअं सम्झ में ईंदो, मां उनजी ॿोलीअ में सम्झायां श्रोता खे। त असां ॿुधूं पिया था वक्ता जा दोष न ॾिसण आयो न, ठीकु आहे, पर मां आख़िरी में इहो चवण वारो हुउमि कि अगरि तव्हांखे दोष नज़र अचनि बि था त मुंहुं में थी सघनि था, कृष्ण में न। तो मां इहो चवां, धन्यवाद। न त छा थींदो आहे कंचन, हर वक्ता खे लॻंदो आहे कि मां ॾाढो सुठो पियो थो ॻाल्हायां, इहो मूंखे ख़बर आहे। असांखे पाण खे पंहिंजो ॻाल्हाइण सुठो लॻंदो आहे, पर ज़रूरी न आहे कि ॿुधण वारे खे बि सुठो लॻे। असांखे जेको महसूस थो थिए, आवश्यक न आहे कि ॿिए खे बि उहो ई महसूस थिए। त इन करे मां हमेशह इहो सोचे हलंदो आहियां कि भॻवानु ॼाणे, सम्झ में अचे थो अलाए नथो सम्झ में अचे, पर प्रयास आहे, छॾे कोन ॾींदो आहियां कि न अचनि सम्झ में, उहो न कंदो आहियां, कोशिश कंदो आहियां। हाणे कोई दो गधा मिली वञे त पोइ मां छा कयां, दो गधा न, कोई कॾहिं किथे अची वेंदो आहे न, कॾहिं कॾहिं भोले बिटके ईअं ई मथो टेकण, त इहो आहे प्रमाद। ॿियो आहे लिप्सा, वक्ता जो दोष लिप्सा, लालच, रुपया मिलनि, पैसा मिलनि, ऐं सिर्फ रुपया पैसा न, मान बढ़ाई, आदर सत्कार, इन लालच में
वो अची वञे फासी वञे त इहो वक्ता जो दोष आहे। इन करे घरां निकिरे सत्संग करण लाइ कि इहो सभु मूंखे मिलंदो, इन करे उहो कंदो त हिनखे चइबो आहे लिप्सा। जलेबियुनि में ईअं थींदो अथव, सुख पाइण जे लाइ, ॿियनि जे अॻियां हाईलाइट थियण जे लाइ वक्ता ठाहिण जो शौक़ु, इहो दोष आहे। ॿियो अथव करण पाटव। पंहिंजे शरीर जो, पंहिंजी वाणीअ जो, पंहिंजे इंद्रियुनि जो, मन जो, बुद्धीअ जो कीअं इस्तेमालु करणो आहे, इहो पतो न हुअण दोष आहे। हाणे इहा त असां ट्रेनिंग वरिती कोन्हे, अलाए छा थींदी आहे ट्रेनिंग, कीअं हथ हलाइजनि, कीअं ख़बर ई कान्हे। असां त बसि जीअं ॻाल्हाइण शुरू कयो आहे तीअं शुरू करे छॾियो आहे, ज़रूरत ई कान्हे। पर करण पाटव, उपकरण, करण माना उपकरण, शरीर जा इहे उपकरण, इन्हनि में कुशलता हुजे वक्ता खे त श्रोता छा अञा जुड़ी वेंदो। वक्ता खे इहो नियम आहे कि वक्ता खे सत्संग थोड़ो रसपूर्ण ठाहिणु खपे, रस अचे, बोरियत न, रस अचे। त उन लाइ हाव भाव बि कम ईंदा आहिनि, विच में चुटकुलो, कोई भॼन, कोई फिल्मी गीत, कुछ धुन, कोई सवाल पुछे पंहिंजे तरफ़ां वक्ता, त इन सां हू थींदो, रस बणियल हूंदो। त करण पाटव में माना शरीर जा हाव भाव अचणु खपे, ऐं श्रोता खे बि पहचाने सघे वक्ता। श्रोता कीअं उथे थो, कीअं वेहे थो, हेॾां थो निहारे या होॾां थो निहारे, इन मां अंदाज कढी वठे कि हुनजो मन लॻो आहे या न लॻो आहे। पर जेको हेॾां ध्यानु ई नथो ॾे, जेको ध्यानु ई नथो ॾे कि भली कुझु बि कनि, उहो दोष आहे वक्ता जो। त हाणे इहे दोष वक्ता में थी सघनि था, सुधारण खपनि असांखे। सुठो मिली वियो, स्वामी राम सुखदास चयो आहे। पर ही त कृष्ण भॻवान जी आहे न वाणी, ऐसा उहा ई खई आहे, हिकु हिकु सलोक कृष्ण जो खयो आहे, ऐं जीअं अर्थ ॾिनल आहे असां उहो ई खयो आहे। पोइ व्याख्या कुझु हितां जी, कुझु हुतां जी, कुझु पंहिंजी कई आहे। त हिन में दोष त थियण ई न खपे, कोई दोष न ॾिसणु खपे। त उनखे मिलंदो पुण्य लोक, पुण्य लोकनि जी प्राप्ति थींदी। त असां वक्ता ऐं श्रोता उनजे शरण में आहियूं, उन परमात्मा जे शरण में। वक्ता श्रोता ॿई उन मालिक जे शरण में आहियूं कि असां उनजो सत्संग ॿुधी रहिया आहियूं, श्रवण करे रहिया आहियूं। निर्बल याचक और अज्ञानी
उन परमात्मा जी शरण में। कोई मन लगा करे केवल भगवत गीता जे सत्संग में वेहे भी हली बुधे न, तब भी भगवान राजी थी वञे। पर शर्त इहा आहे कि श्रद्धा रखी करे, स्नेह रखी करे, कमी न कढे करे, अनुसूया सां दोष न ॾिसी करे, श्रद्धा सां प्रेम सां बस वे, केवल ॾिसे, ॿुधे भी भली न। छो त चैतन्य महाप्रभु भगवान जो अवतार भी मञियो वियो आहे, पर भगत हो चैतन्य महाप्रभु। उन लाइ चवंदा आहिनि कि भगवान अनेक अवतार वरिता, पर हिकु अवतार भगत जो अवतार भी वरितो अथई। भगत जो अवतार कि भगत कीअं, भगत कंहिंखे चइबो आहे? चैतन्य महाप्रभु। त कंहिं उन वटि घणेई माण्हू जुड़ियल हुआ, सत्संग थींदो हो, भक्तीअ ते थींदो हो। त कंहिं माण्हूअ अची चैतन्य खे ॿुधायो कि साईं हे पाण वटि ईंदो आहे हिकिड़ो, इन इहो कुझु भगवत गीता जो कुझु सम्झंदो भी कान्हे, पर बसि भाव विभोर थी करे चवंदो आहे कि ईअं लॻंदो आहे ॼण सम्झी वियो आहे भगवत गीता। पर असांखे ख़बर आहे हिनखे ईंदो ई कोन्हे पढ़णु, हिन करे अध्ययन कयो ई कोन्हे भगवत गीता जे श्लोकनि जो। त हुनखे सॾु कयईंसि महाप्रभुअ, चयसि तूं एॾो हाव भाव सां भरिजी वेंदो आहीं, भाव सां विभोर थी वेंदो आहीं, रोअंदो आहीं, तोखे अची भगवत गीता सम्झ में? उन चई न प्रभु, पर मां छा एतिरो कंदो आहियां, रोज भगवत गीता खणंदो आहियां, पहिरियों श्लोक ॾिसंदो आहियां, श्लोक भी न, अर्जुन उवाच, अर्जुन ॻाल्हायो, पोइ वरी मां ॿियो पढ़ंदो आहियां, भगवान उवाच, भगवान ॻाल्हायो, पोइ मां सम्झी वेंदो आहियां कि ही ॿई हाणे कुझु ॻाल्हाइनि पिया था। छा था ॻाल्हाइनि मुंहिंजे पल्ले न पवंदो आहे, पर दृश्य ठही वेंदो आहे मुंहिंजे मन में कि ॿई कुझु ॻाल्हाइनि पिया था। मां बसि वेही करे निहारींदो आहियां ऐं उहा छवि ॾिसी करे मां भाव विभोर थी वेंदो आहियां। ॿियो मूंखे कुझु ख़बर कान्हे विच में छा कंदा आहिनि, उनजो बि उधार थी वेंदो। जेको भली सम्झे न, भली श्रवण भी न करे त ॾाढो सुठो, पर हे इन खां घटि सरल मां तव्हांखे ॿुधाईंदो थो वञा मिसाल, केवल वेहे भी, पर शर्त इहा ई आहे कपट कढी करे, श्रद्धा रखी करे, तो उनजो उद्धार थी वेंदो। ॿियो त छॾियो, इन खां भी सवलो थो ॿुधायां, कोई भगवत गीता भली पढ़े न, ॿियो उवाच भी न पढ़े, केवल भगवत गीता रखे पाण वटि, तब भी हिकिड़ी घटना आहे, सची घटना। हिकिड़ो सिपाही हो, सिपाही पुलिस वारो, रात जी ड्यूटी हूंदी हुअसि, कॾहिं रात जो सुनसान एरिया में वञिणो पवंदो हुअसि, त हिकु माईअ सां मुलाक़ात थी वियसि, सुंदर माई हुई, उन सां फ्रेंडशिप थी वियसि। एक्चुअल उहा माई न हुई, ॾाइण हुई, ऐं ही उनजी चंगुल में फासी वियो, प्रेम थी वियो पाण में। पर पोइ जॾहिं ख़बर पियसि कि हीअ त ॾाइण आहे, त अची फाथो, उहा हाणे छॾेसि ई न पई। पोइ हिकु ॾींहुं ही दवा वठण वियो मेडिकल स्टोर ते, त हुन मेडिकल वारे हिकिड़े पन्ने में, उहो पन्नो न हो, उहो भगवत गीता जो हिकु पन्नो हो, भगवत गीता जो फाटल पन्नो हो, उन में गोरियूं विझी ॾिनईसि हिनखे। जीअं हुन चुड़ैल जे अॻियां पहुतो, चुड़ैल परे भॼण लॻी, चयसि तुंहिंजी जेब में छा आहे, उहो हटाए पहिरीं। चई वाइरो थी वियो, छा आहे? चयसि हाणे त मां कोन हटाईंदमि। पोइ उहा हली वई हिनखे छॾे करे। हुन खोले ॾिठई त भगवत गीता जो पन्नो, भगवत गीता पढ़ तूं प्यारा, भगवत गीता पढ़। त केवल कोई गीता रखे भी, तब भी ॾाढो वॾो महात्म आहे। कृष्ण भगवान इहे त कृष्ण कोन ॿुधाया आहिनि, पर इहे ॾिठा विया आहिनि, गीता जा इहे महात्म आहिनि। कृष्ण भगवान त चए थो, श्रद्धावान अनसूय च शृणुयात अपीय नर
स अपि मुक्त शुभान लोकान प्रापुंयात पुण्य कर्मणाम। जेको भगवत गीता जो ही श्रवण, ये भगवत गीता जो श्रवण कंदो, पाठ कंदो, वो पुण्य लोकन में हली वेंदो। भगवत गीता पढ़ तू प्यारा, भगवत गीता पढ़ तू। पढ़दे सुनदे शांति अच्छी थी, मन जा मिटन मुझारा, मन जा मिटन मुझारा, मन जा मिटन मुझारा, मन जा मिटन मुझारा, मन जा मिटन मुझारा। भगवत गीता पढ़ तू प्यारा, भगवत गीता पढ़ तू। जिय रे गीता पढ़ तू, गीता सुन तू, गीता लिख तू हथन सां, गीता लिख तू हथन सां। गीता पढ़ तू, गीता सुन तू, गीता लिख तू हथन सां। गीता गीता मोह साचो तू, गीता गीता मोह साचो तू। गीता ज्ञान विचारा, गीता ज्ञान विचारा, गीता ज्ञान विचारा। मन जा मिटन मुझारा, मन जा मिटन मुझारा, मन जा मिटन मुझारा। भगवत गीता पढ़ तू प्यारा, भगवत गीता पढ़ तू। त मन जा मिटन मुझारा माना संशय नाश थी वञनि, ये गीता पढ़ण सां, ॿुधण सां, ॻाइण सां। त अॻिते श्लोक अचे थो, श्री कृष्ण भगवान अर्जुन खां पुछेसि थो, अर्जुन छा तुंहिंजा मुझारा हाणे नाश थिया? छा तुंहिंजो मोह नष्ट थियो? तुंहिंजो अज्ञान वयो? छा तो ही ॿुधई जेको तोसां मथो तो न चइजे, हेॾो मां तोखे ॿुधायो, हृदय सां दिलि सां ॿुधायो, छा तोखे ॻाल्हि वेठई दिमाग़ में, ॻाल्हि सम्झ में आई? एतिरो चई कृष्ण चुप थी वियो। हाणे अर्जुन जे मथां आहे कि सम्झ में आयसि या न, इन खां पोइ कृष्ण हाणे न सम्झाईंदो। पर ॾाढो महत्वपूर्ण प्रश्न आहे असांजे लाइ बि, छा असां ॿुधोसीं? छा असां भगवत गीता जा सत्संग श्रवण मन सां कयासीं, दोष दृष्टि हटाए करे, श्रद्धा सां? अगर हा, त उनजो लक्षण इहो आहे कि असांजो मोह नाश थियणु खपे, या निशानी आहे। मोह माना अज्ञान, अज्ञान नाश थिए। त हिते प्रश्न आहे अर्जुन खां कि अगर तो सच में श्रवण कई त ॿुधाए, छा तुंहिंजो अज्ञान नाश थियो, तुंहिंजो मोह नाश थियो? जेको तूं चई पियो मुंहिंजो मामो, मुंहिंजो काको, मुंहिंजो ॾाॾो, मुंहिंजा सौट वेठा आहिनि हिते, इहो मोह आहे न। भगवत गीता जो इहो फल आहे, मोह नाश थी वेंदो आहे। ऐं मोह नाश थींदो आहे त अज्ञान बि नाश थी वेंदो आहे, छो त मोह, अज्ञान मोह मां ई पैदा थींदो आहे। जिते जिते मुंहिंजो अची वेंदो आहे न, मुंहिंजो माइक, मुंहिंजो बाजो, मुंहिंजी मोबाइल, त बसि मुंहिंजे मां अज्ञानता पैदा थी वेंदी आहे। मुंहिंजे मां, ममता मां अज्ञानता। मुंहिंजी सीट, जलेबियूं, मुंहिंजी सीट, मुंहिंजो स्थान, मुंहिंजो पद, मुंहिंजो ज्ञान, मुंहिंजी ड्रेस, मुंहिंजो सोन, मुंहिंजी संपत्ति, या मुंहिंजी जेका आहे न, इहे अज्ञान हिनखे चइबो आहे। हाणे मुंहिंजी किथे थो कमु अचे?
कोरोना में ख़बर पइजी वई कि काई वैल्यू कान्हे इन मुंहिंजीअ जी, कुछ वैल्यू कान्हे जिनखे मुंहिंजो पिया चऊं। ऐं ॿियो त छॾियो, गुरबाणीअ में त ईंदो आहे मेरी 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 कर मेरी मेरी कैरव करते, समझिया? गहरी करके नींव खुदाई ऊपर मंडप छाए। हिन में इन सॼे शब्द में उन्हनि जो ई जिक्र आहे जेकी मेरी मेरी ॾाढी कंदा हुआ, मुंहिंजी मुंहिंजी, मुंहिंजो मुंहिंजो। उहे केॾां हली विया? काहे रे नर गर्भ करत हो बिनस जाए झूठी देही। हाणे मिसाल ॾिसो, पहिरीं मारकंडे जो मिसाल। मारकंडे जी उमिरि एॾी वॾी आहे, एॾी वॾी, नंढड़ी कहाणी ॿुधायांव। हिकु माण्हूअ ॾाढा पुण्य कया, ॾाढा धर्म कर्म कयई, त हुनखे सुर्ग लोक जो सिंहासन मिलियो। सुर्ग जो इंद्र ठाहियो वियो। त हुन पुछियईं मूंखे घणे टाइम लाइ इहो मिलियो आहे इंद्र जो सिंहासन? हुन चयईं जेतिरो तूं चाहीं, जेसिताईं तूं बोर न थी। त हुन चई मां बोर थींदमि ई कान, मां त हमेशह जे लाइ थो वठणु चाहियां। त हुननि चयोसि हा 100 साल 1000 साल जेतिरा साल रहणु चाहीं तूं हुन ते रहो। हाणे हुनखे पद मिलियो इंद्र जो। त हुन चई मां पंहिंजे हिसाब सां हाणे ठाराईंदमि सुर्ग, कंस्ट्रक्शन छा चइबो आहे, जेको वरी खां हुनखे ठाराइजे मकान खे, रिनोवेशन। त विश्वकर्मा खे घुराई चई रिनोवेशन कराइणो आहे, तूं मूंखे नक्शो ॾे, डिजाइन ॾे। हुन ॾिनईंसि, हिन जी सम्झ में कान थी अचे, वणे कान थी, ॿी का ॿुधाए। ॿी ॾेखारियसि, चईसि इहा बि नथी सम्झ में अचे, ॾाढियूं हू ठाहे पियो ॾेखारियसि मॉडल। हू चए ईअं न। एतिरे में विश्वकर्मा भॻवान खे चई साईं छा कयांसि हिनखे? भॻवान चई हिनखे वठी वञीसि मारकंडे ऋषिअ ॾे। मारकंडे जेको आहे न, उनखे भगवान शिव जो वरदान मिलियो अमरता जो, लंबी वॾी उमिरि। अमर त कोई बि कान्हे, पर इच्छा मृत्यु। मारकंडे हिकु जंगल में वेठो हो, वण जे हेठां। विश्वकर्मा उन माण्हूअ खे वठी वियो होॾां, चयसि हल हीअ असांखे डिजाइन ॿुधाईंदो जेका तोखे 100% वणंदी सुर्ग जी। त केरु आहे भाई हीअ? उहो पुछे थो। त ॿुधायसि तो मारकंडे ऋषि आहे। अच्छा, मारकंडे पुछे थो ही केरु आहे? विश्वकर्मा खां पुछेसि तो ही केरु आहे? चई साईं नओं इंद्र ठहियो आहे। त ही बि ॾाढो हीअं इंद्र माई सेल्फ। त हुन चयसि कहिड़ो इंद्र आहे हीअ, कहिड़े कल्प जो? छो त मारकंडे जी उमिरि ॾाढी ॾाढी आहे। कल्प जो चयसि हिन वर्तमान कल्प जो। चयसि अच्छा हींअर जो आहे। त हिन इंद्र पुछी घणा कल्प थींदा आहिनि, घणा? हुन चयईंसि, ॿुधाईंसि विश्वकर्मा, ब्रह्मा जो हिकु ॾींहुं उन में 14 इंद्र थी वेंदा आहिनि। ब्रह्मा जो हिकु ॾींहुं 12 कलाक, उन में 14 इंद्र ईंदा आहिनि, हली वेंदा आहिनि। इहो वाइड़ो थी वियो। त पोइ हिन ब्रह्मा खे ॾिठो आहे छा? त मारकंडे चयईंसि अलाए घणा ब्रह्मा ॾिठा आहिनि, अलाए घणा, आया ऐं हली विया। हू वाइड़ो थी वियो, डिजाइन त विसरी वियसि। त हिन चयईंसि, हिन इंद्र पुछईंसि कि ही पोइ हिते वण जे हेठां छो वेठो आहे? हिन अञा ताईं जॻह छो न ठाराई आहे पंहिंजे लाइ? त मारकंडे चयसि तो यार हयातीअ जो कहिड़ो भरोसो, कंहिंजे लाइ जॻह छा ठाराई? मूंखे ख़बर आहे वञिणो त आहे। बिनस जाए झूठी देही। मूं वटि रुगो इहे छतरी अथई, हिकिड़ी छतरी ॾेखारियईंसि। मां इहा कॾहिं कॾहिं खणंदो आहियां, न त वेठो हूंदो आहियां वण जे हेठां। बरसाति खां बचण जे लाइ मूं छतरी रखी आहे बराबरि, बाक़ी मूं घर कोन ठाहियो आहे।
हेॾी उमिरि वारो बि तो चए कि हयातीअ जो छा कंहिंजे लाइ जॻह ठारायूं गहरी करके, उहो बि गहरियूं गहरियूं नीम विझाए करे माण्हू ठाराईंदा आहिनि। कंहिंजो साल कमु हलंदो आहे जॻह जो, कंहिंजो 2 साल। अरे तुंहिंजी उमिरि जा इहे 2 साल बि घटि थी विया, तूं सम्झी तो मां कॾहिं मरंदुमि ई कोन। यक्ष जॾहिं युधिष्ठिर खां प्रश्न पुछीसि यक्ष कि वॾे मां वॾो हिन संसार जो आश्चर्य कहिड़ो आहे, त युधिष्ठिर चयईंसि हिकिड़ो ई आश्चर्य आहे कि सभु माण्हू रोज मरनि पिया था ऐं ख़ुदि खे बि ख़बर आहे कि हिकु ॾींहुं मरंदासीं, पर तॾहिं बि माण्हू मन में इहो ई सोचे हलंदो आहे कि मां कॾहिं मरंदुमि ई कोन। इहो ई आश्चर्य आहे। मरंदो हर को, पर माण्हू पंहिंजो पाण खे सभु हिकु न सभई इहो ई सोचे हलंदा आहिनि कि मां कॾहिं मरंदसि कान, ॿिया मरंदा। इहो ई आश्चर्य आहे। पोइ हिननि जा वर्णन आहिनि। मारकंडे ते को अधिकाई जिन तृण धर मूंड बलाए। तृण माना कखनि जी जंहिं छतरी ठाही, हेॾी वॾी उमिरि वारे बि, ऐं जिन ठाहिया वॾा वॾा मकान, उन्हनि जो कहिड़ो हाल थियो। मेरी मेरी कैरव करते कौरव दुर्योधन से भाई, 12 जोजन छत्र चले था देही गिरजन खाई। उन्हनि जी देह गिद्ध पिया खाइनि। रावण जो वर्णन। सर्व सोन की लंका होती, रावण से अधिकाई, का भयो दर बांधे हाथी, खिन में भई पराई। रावण खे सोन जी लंका हुई, काल बि वस में हो, त उहो बि कोन, उनजी उहा मेरी सोन जी लंका कोन रही, मुंहिंजी कोन थी। दुर्वासा सिर करत ठगोरी, जादव फल पाए। यादवनि खे बि अभिमान हो कि असांजी द्वारिका नगरी विलक्षण नगरी आहे, विश्वकर्मा ठाही आहे, कृष्ण भगवान जी नगरी, उहा बि कोन रही, हे ई कोन रहिया। त रहियो केरु? नाम रहियो साधु रहियो, रहियो गुरु गोविंद, कहो नानक किन जपियो गुरु मंत्र। नाम रहियो, करी कृपा जन अपने ऊपर, नामदेव हर गुण गाए। नामदेव चए तो मुझे मथां परमात्मा जी कृपा थी, जो मूं में मोह त कोन आयो, हरि नाम मूंखे मिली वियो। त मोह छुटण ई आहे फल। भगवत गीता ॿुधी करे संशय नाश थे, मोह नाश थे, अज्ञान नाश थे। तो कृष्ण भगवान पूछेस तो अर्जुन, कच्चित एतत् श्रुतम पार्थ, त्वया एकाग्रेण चेतसा, कच्चित अज्ञान सम्मोह प्रनष्ट ते धनंजय। छा तो एकाग्र थी करे हिन गीता के शास्त्र के ॿुधई श्रवण के, ऐं अगर श्रवण कई तो छा तुंहिंजो वो अज्ञान ऐं मोह नष्ट थियो। असां इहा निशानी आहे कि छा अज्ञान ऐं मोह नष्ट थियो, त असां गीता सम्झी आहे, न त सभु व्यर्थ आहे। बोल श्री कृष्ण भगवान की जय।